अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ श्री आयो हक़सत न्यूज़ में सभिनी खे भलीकार चऊं था। हक़सत न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। दौलतपुर सिफ़न खां फ़क़ीर हक़नवाज़ कलंदर जी रिपोर्ट। तालको दौलतपुर बहाल कयो, ॻोठ दोदो भुॻियो। तालका दौलतपुर जे बहालीअ बाबति मीटिंग ऐं भरपूर एहतजाज थियो। मीटिंग जी सदारत ॻोठ जे नेकमर्द मोहम्मद सालिह भुॻियो जिन कई ऐं उन मौक़े ते तालका बहालीअ जे अॻवाननि, ऑर्गेनाइज़र इंजीनियर अब्दुल करीम अबड़ो, ग़ुलाम मुस्तफ़ा जूणेजो, अब्दुल हमीद अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। मीटिंग में ॻोठाणनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते इंजीनियर अब्दुल करीम अबड़ो तालका दौलतपुर जे बहालीअ बाबति ब्रीफिंग ॾिनी। गॾिजाणीअ में ॻोठ जे नेकमर्द मोहम्मद सालिह, ग़ुलाम शबीर लाखो ऐं तालका दौलतपुर जे बहाली कमेटीअ ख़्यालात पेश कया। गॾिजाणीअ में शरीक सभिनी ॻोठाणनि ख़त्म थियल तालका दौलतपुर जे बहालीअ जी भरपूर हिमायत कई ऐं बहालीअ लाइ भरपूर एहतजाज पिणु कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त तालको दौलतपुर असांजे ॻोठ ऐं इलाइक़े खे तमामु वेझो हूंदो हो। तक़रीबन 20 साल तालको दौलतपुर संदसि पूरी जाग्राफी हदुनि, 3 सर्कलनि, 17 यूनियन काउंसिलनि ऐं 3 टाउन कमेटियुनि जे समूरे अवाम खे रेवेन्यू खाते ऐं हर क़िस्म जे तालके जे कमनि कारनि में इंतिहाई कामयाबी मुहैया कंदड़ तालको दौलतपुर हूंदो हुयो, जेको रद्द करे समूरे अवाम सां नाइंसाफ़ी कई वई आहे। आख़िर में हुननि हुकूमत सिंध खां घुर कई त तालको दौलतपुर बहाल कयो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहियो हक़सत न्यूज़।